अस्सलाम वालेकुम नादरीन, माया ख़ालिद कलियार केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु। लाड़काणो ब्यूरो चीफ हाजन कोरेजे जी रिपोर्ट मुताबिक़ ख़बरुनि जी तफ़सील। लाड़काणो में गंदगी ऐं गंदे पाणी जो अज़ाब घटिजी न सघियो। पूरे शहर जीअं वार्ड 4 UC अरिड़हं जे गलियुनि मोहल्लनि नालियुनि जो गंदो पाणी घिटीअ में बीहजी वियो, जंहिं सबबु ईंदड़ वेंदड़ माण्हू सख़्त मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियण लॻा। इन मौक़े ते शहरियुनि जो चवणु हुयो त लाड़काणे शहर खे पेरिस जो दर्जो ॾींदड़ माण्हू लाड़काणे शहर जो हुलियो बदिलाए छॾियो आहे। शहर जे ॿियनि वार्डनि जीअं वार्ड नंबर 4 UC अरिड़हं में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे नाअहली सबबु पूरे शहर जो गंदो पाणी रोडनि, रस्तनि ऐं गलियुनि में बीहजी वियो। शहर जे ॿियनि वार्डनि जीअं वार्ड नंबर 4 UC अरिड़हं में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी नाअहली सबबु पूरे शहर जो गंदो पाणी रोडनि, रस्तनि ऐं गलियुनि में पहुची वञे थो, जंहिंजी शिकायत लाॻापियल अख़्तियारनि खे केतिरा ई दफ़ा कई वई आहे। पोइ उन्हनि जे तरफ़ां को बि खर्तेल न निकितो आहे। जॾहिं त हर UC जी हर महीने 5 खां 6 लख रुपया बजट पिणु ॾिनी वञे थी, मगर उन बजट जो हिकु पैसो बि अवामी मसइलनि ते ख़र्च नथो कयो वञे। शहरियुनि पारां मुतालबो कयो वियो आहे त लाड़काणो शहर जी सफ़ाई ऐं बहितर लाइ जोगा क़दम खणी खेनि सफ़ाई जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि त जीअं संदनि मासूम ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघनि। अगरि ईअं न कयो वियो त असां एहतजाजनि रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी ईंदासीं। केवन न्यूज़ नेटवर्क लाड़काणो।